सीनियर मुझो साथी साईं गुलाम मुस्तफा पिरोई साबित सदर पेटेड तालकावार साईं मुस्तफा रहमान अबरू साहब सदर पेटेड तालकावार साईं खान पिरोई साईं नसीर मोहम्मद मीरजत हिन पंडाल में मौजूद मुझा उस्ताद साथियों पेटेड जागवाणो हिन गोठ जा मौजूदीन हिन स्कूल जा उस्ताद साथियों मुझो तहां सभी के सलाम। साईं शहबीर खान बिलाशुबा साईं जो तालीमी खिदमतूं साईं जो समाजी खिदमतूं हे तकरीब हे प्रोग्राम हे मोहब्बतूं इन गाल की गवाही ॾियनि पयूं त साईं शहबीर खान न एक सिर्फ उस्ताद पर पांजी जात में एक अंजुमन एक इदारो मां खुशनसीब आया जो 2015 का 2020 ताईं साईं शहबीर खान जो मुसा साथ रहो कमर में साईं की शख्सियत के साईं के किरदार के साईं की संजीदगी के जिया मां महसूस कयो बिलाशुबा साईं जे लाइ मां ये लफ़्ज़ चवंदुमि जीअं उस्ताद मुकारी चयो त के माण्हू मोहबती कंहिं माण्हू मंझि बणिया मूंखे उहे बणिया जिन दाग न लाथो दोस्ती थी। साईं शहबीर खान न रुगो गाजी पावर सेक्टर जो न रुगो तालुके वारा जो पर असां कंबर जो बि हीरो रहियो आहे। असांजे दिलनि में साईं शहबीर खान जे लाइ खोड़ सारो एहतराम आहे खोड़ सारी मोहब्बत आहे। मूंखे ख़बर नाहे त हे प्रोग्राम ऑर्गेनाइज स्कूल वारनि कयो आहे कोठड़नि कयो आहे पेटियल तालुके वारनि कयो आहे पर मूंखे कल शाम जो इतला मिलियो त साईं जी रिटायरमेंट जी तकरीब आहे। साईं जी रिटायरमेंट जो ॿुधी एक लम्हे जे लाइ मां मायूस थी वियुमि त असांजे हिन चमन जो छा थींदो। हे जेको रिटायरमेंट जो सिलसिलो हली पियो आहे अहिड़ियूं शख़्सियतूं असांजे खाते खे छॾी थी वञनि किथे असां अहिड़नि उस्तादनि अहिड़नि अॻवाननि खां महिरूम थी करे शायदि हिननि जो ख़्वाब असां भरे न सघियूं। पोइ अहिड़ी तकरीब यकीनन साईं जे ॻोठ में थी आहे अहिड़ी तकरीब अहिड़नि शख़्सियतनि खे भेटा ॾियण जे लाइ अहिड़ा प्रोग्राम मर्कज़ी लेवल ते थियणु खपनि। साईं जीअं त असांजे ज़िले जो उहिदेदार रहियो आहे साईं मुंहिंजो फ़ख्रु रहियो आहे मुंहिंजो एतमाद रहियो आहे मुंहिंजो हौसलो रहियो आहे। हुनजे करे मुंहिंजी कोशिशि हूंदी त 12 तालुके जे स्टेक होल्डर ख़ासतौर साईं मुस्तफा रहमान गुलाम मुस्तफा पिरोई साईं नसीर मोहम्मद मीरजत खान पिरोई इन्हनि सां गॾिजी साईं जे लाइ हिन खां 5 ई तकरीब इंशाअल्लाह कंबर हेडक्वार्टर में रखाइबी। हुअं बि असां सिंधियुनि जी रिवायत रही आहे त पंहिंजे हीरोज़ खे जल्दी विसारे छॾींदा आहियूं उन्हनि खे इग्नोर करे छॾींदा आहियूं। उनजे करे कम अज़ कम अहिड़ी शख़्सियत में असांखे इहा लापरवाही न करणु खपे। असीं तमामु जल्द अहिड़ो प्रोग्राम कंबर में कंदासीं। रमज़ान शरीफ़ अची वियो आहे रमज़ान खां फौरन पोइ तव्हां ॾिसंदव साईं शहबीर खान जो किरदार साईं जी शख़्सियत अॼोकी हिन महफ़िल खे ॾिसी परखे सघे थी त साईं बिलाशुबा गैर मुतनज़ा शख़्सियत रहियो प्यार कंदड़ शख़्सियत रहियो। हिन वक़्तु हिन पंडाल में तव्हां ॾिसंदो त मुख़्तलिफ़ नज़रियनि जा माण्हू मुख़्तलिफ़ ग्रुपनि जा माण्हू मौजूदु आहिनि पर इहो साईं शहबीर खान जी शख़्सियत जो सर आहे इहो साईं जो किरदार आहे जो सभु हिते गॾु वेठा आहिनि। उनखां शाइर जी ॻाल्हि वांगुरु एक ही सिप में खड़े हो गए महमूद अयाज़ ना कोई बंदा रहा ना कोई बंदा नवाज। पेटल वारा हमेशा पेटल के अंदर वियतनाम जो किरदार था कयो आहे ऐं भली उन वक़्तु तालुके जी क़यादत कहां जे अॻवान वटि हुजे साईं सोराब खान वटि हुजे
कामरेड मोहम्मद आलम वटि हुजे, गुलाम मुस्तफा द्रोही वटि हुजे, मुस्तफा रहमान अबरे वटि हुजे, पर जेको पेटल वार खे निमाया मक़ाम ॾियारियो आहे पूरे सिंध जे अंदरि, पूरे ज़िले जे अंदरि, उन में मेन किरदार साईं शमीर खान कांडे जो रहियो आहे। असीं उन ॻाल्हि जा गवाह आहियूं। बाक़ी त हाणे रिटायरमेंट सर्विस रूल आहे, सरकार जो ठहियल कानून आहे त 60 साल पूरी थियण खां पोइ सभु कंहिंखे रिटायर थियणो आहे। अॼु साईं शमीर खान रिटायर थो थिए, कल साईं गुलाम मुस्तफा द्रोही रिटायर थी वियो, सुभाणे सिकंदर विर्क खे बि रिटायर थियणो आहे। उनजे करे इहो कानून ऐं फितरत आहे त असां सभु वेंदासीं। बाक़ी हे मोहबतूं, हे प्यार जेको असां अॼु ॾिठो साईं शमीर खान जे लाइ यकीनन ख़ुशी थी। आख़िर में आऊं साईं जे लाइ इहा दुआ कंदुमि त साईं खे मोहबत ऐं प्यार जेको मिलियो आहे त साईं इन मोहबत ऐं प्यार खे पंहिंजे ज़हन में रखी, पंहिंजे दिलि में रखी, पंहिंजूं ख़िदमतूं भली सरकार वटि साईं रिटायर थी वञे, पर हिननि ॻोठाणनि वटि, 12 तारीख़ जे अॻवान वटि, सिकंदर विर्क वटि, हबीब रहमान सदरे वटि साईं शमीर खान कॾहिं बि रिटायर न थींदो। अल्लाह पाक साईं खे हिन वक़्त बि माशाअल्लाह साईं जी बहितरीन सिहत आहे। अॻिते जे लाइ बि असां अल्लाह जा दुआगू आहियूं त अल्लाह पाक साईं खे बहितरीन सिहत सां गॾु लंबी ज़िंदगी अदा कंदो ऐं ख़ुशि